नरक तो गुरु का तो गुरु है आई हो इस्लाम में मोहरम हरा इस्लाम दा हुर्मत वाला महीना सजा दिया हुर्मत में एक करे सजा दिया जो सहाबा किराम इन महीनों में जंग नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यानी ये इज्जत वाला महीना होता है इनमें नफल इबादत है नमाज पढ़ना बाकी जन महीनों में जंग है काफर जिहाद करना मुहर्रम हराम को अजीम महीनों देखो हज़रत इमाम आली मकाम इमाम हुसैन रज़ियल्लाहु तआला अन्हु मुस्तफ़ा जो इस्लाम की हेड़ी बड़ी कुर्बानी दीन खातिर इस्लाम की सरबुलंदी खातिर कुर्बानी ताकि तदरिया पाजन बचन की बदलिया क़यामत ताईं जो कुर्बानी लगे दुनिया न कोई के दई सघंदो वक्त के जाकर ज़ालिम हुक्मरान यज़ीद तलीब के क़यामत ताईं पैगाम ॾेई रहिया त ही सर पटिजी सघे थो पर कंहिं ॿियारो ज़ालिम ॿियारो झुकी नथो सघे अॼु ॾिसो अॼु को दौर ॾिसो वक़्त जा हुक्मरान ॾिसो हिक ॿिए जी चापलूसी ऐं न्याज़ मिलत ऐं कीअं मगज़ में लॻा पिया आहिनि पर उन्हनि जे लाइ इमाम हुसैन अली मकाम जो पैगाम आहे त ज़ालिम ॼाणो कॾहिं बि झुकणो न आहे ऐं पाण क़यामत ताईं सुरखुरो ऐं शादाब थी विया थोरो त क़ुरान पाक में आहे त जेके शहीद आहिनि उहे ज़िंदा आहिनि वला तहसबन्न الذين قتلوا في سبيل الله أمواتا بل أحياء عند ربهم يرزقون जेके अल्लाह जी राह में कतल ऐं कुसली विया ख़बरदार उन्हनि खे बोझ न कयो भले उहे ज़िंदा आहिनि ऐं ज़िंदा अहिड़ी तरह आहिनि तव्हां में शऊर न आहे जो तव्हां उन्हनि खे ॾिसी सघो ऐं अल्लाह जे तरफ़ खां उन्हनि खे रिज़्क़ पाकीज़ा ॾिनो वञे थो यानी जेको शहादत माणींदो आहे उहो हमेशह वारी ज़िंदगीअ में हलियो वेंदो आहे ऐं जेको शहादत वारी मौत अल्लाह ताला उन खे नसीब कंदो आहे त शहादत जेॾीमहिल उन खे नसीब कंदो आहे त जीअं कील असांजे बदन खे चक हणे एतिरो उन खे अज़ाब ॾींदो आहे ऐं हमेशह वारी बचा वारी ज़िंदगीअ जे तरफ़ मुंतक़िल थी वेंदो आहे त अल्लाह ताला इमाम हुसैन अली मकाम खे इहो रुतबो शहादत वारो नसीब फरमायो सलाह शरीफ पढ़ायो सल्लल्लाहु अलैहि यज़ीद परी कयो बाल जे घर में हज़रत
त हाराए थी त हाणे कंहिंखे कयो वञे जानशीर अमीर जेको असांजो सिपह सालार हुजे छो त इहा बादशाही जो निज़ाम हुयो खुलफाए राशिदीन 30 साल महीने खां पोइ बादशाह त मलकूत में मुंतकिल थी वई पोइ जॾहिं हुनजो इंतकाल थी वियो त जबरन ज़ोरीअ यज़ीद परीद पंहिंजे तख़्त ते वेही रहियो पीउ ते कंहिंखां बि कराए थो चई बसि हुकुम ऑर्डर कई त वञी मुंहिंजे नाले दौलत वठणु शुरू कयो ऐं दारुल ख़िलाफ़ा हुकूमत जो जेको शहर हुयो उहो हुयो शाम में हज़रत अमीर माविया उते रही करे दारुल ख़िलाफ़ा क़ाइमु कयो हुयो मौला अली मुश्किल कुशारी ख़िलाफ़त में दारुल ख़िलाफ़ा कूफो हुयो यज़ीद परीद ज़ोरी जाबिर थी करे वेही रहियो ऐं हुकुम ऑर्डर कई इब्न ज़ियाद खे त मुंहिंजे नाले ते बैत वठी वञे पोइ हुन में इलाइक़ा वाइजा शाम हुई यमन हुयो बसरा हुयो बहरीन हुयो मक्को हुयो मदीनो हुयो इन्हनि जा वाली हूंदा हुआ गवर्नर हूंदा हुआ उनजे हवाले हूंदो हुयो पोइ उन्हनि खे ख़त लिखंदा हुआ त इन्हनि खां यज़ीद परीद जी बैत वठी वञे पोइ सभिनी बैत किन कई किन न कई जेके सहाबी सगुरा वॾे मर्तबे वारा इब्न अब्बास ऐं इब्न अब्दुल्लाह इब्न उमर ऐं ॿिया इब्न ज़ुबैर जलील क़द्र जेके साहब जी औलाद हुई उन्हनि इनकार कयो 5 साहब ऐं इमाम हुसैन अली मकाम जे समूरे पुट पोइ यज़ीद नबी जो इहो हुकुम हुयो त कहिड़े नमूने सां इमाम हुसैन जी यज़ीद लाइ बैत वठी वञे जेकॾहिं इमाम हुसैन बैत करे थो त ऑटोमेटिक मके मदीने वारा सभु बैत कंदा पोइ इमाम हुसैन अली मकाम खे इब्न ज़ियाद जो इहो हुकुम आयो पाण फरमायो मां हरगिज़ यज़ीद परीद जी बैत न कंदुसि पाण फरमायो यज़ीद परीद फासिका फाजिरा एलानिया गुनाह कंदड़ा ज़ालिया शराबिया चुगलखोरा ऐं ज़ालिमा जाबिरा मां पाक आहियां ऐं मुंहिंजे नाले रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मूंखे कॾहिं बि ठुकर ज़ालिम ॾियारो न सेखारियो आहे ज़ालिम ॾियारो हथ हथ में मिलाए करे सेखारियो आहे लिहाज़ा मां हरगिज़ बैत न कंदुसि पोइ इहो सिलसिलो हलंदो रहियो यानी हता केतिरे क़द्र पाण हज अदा करवायूं यकीनन इमाम आली मकाम इमाम हुसैन आली मकाम प्यार जो 25 मरतबा समूरी ज़िंदगी में हज कया याद ऐं इमाम हुसैन आली मकाम जो उहो मरतबो आहे जो नबी साईं पंहिंजी ज़ुबान मुबारक दूसराईंदा हुया इमाम आली मकाम जो इहो मरतबो आहे जो हिकु भेरे हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे साॼे हथ मुबारक ते नज़रा इमाम हुसैन वेठा ऐं खाधे ते हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जेके नबी साईं जा साहिबज़ादा हुया ॿई नंढड़ा शहज़ादा गोद में वेठा हुया त जिब्रील अमीन आयो ऐं अर्ज़ु कई या रसूलल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह जे तरफ़ खां हिकिड़ी शइ तव्हां मारिया औलाद जी ठही वेंदी पोइ तव्हांजी पसंदि आहे पंहिंजे बचड़े जी क़ुर्बानी कयो या इमाम हुसैन आली मकाम जी क़ुर्बानी कयो हिकिड़ी शइ अलाह साईं तव्हां खां वठणु चाहे थो पोइ पाण यकदमि उते इरशाद फरमायो त मां पंहिंजो बचो इमाम हुसैन आली मकाम जे लाइ क़ुर्बान कयां थो पाण फरमायो त इमाम हुसैन पाक जेकॾहिं वञनि था त अमा खातून जन्नत जे वटां सघो रसंदो मौला अली मुश्किल मुश्किल जे वटां सघो रसंदो लिहाज़ा मां पंहिंजी न्याणी फातिमा खे दुख ॾिसणु नथो चाहियां पंहिंजे बचे खे क़ुर्बान करे छॾियो चंद ॾींहं गुज़रिया नबी साईं जो साहिबज़ादो हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम वफ़ात कई यानी एतिरे क़द्र पंहिंजे जान खां बि वधीक इमाम आली मकाम सां प्यार कंदा हुआ ऐं एतिरे क़द्र पाण यानी उठ वांगे वेही करे इमाम हुसैन खे पुठी मुबारका जे मोहरे नबूअत ते विहारे करे घुरांगट पाए हलाईंदा हुया एतिरो प्यार इमाम हुसैन आली मकाम सां पोइ यज़ीद परीद नशे जी धुत में हुकूमत जे धुत में अंधो थी चुको हुयो उनजे कहिड़े तरह सां इमाम हुसैन खे राज़ी कयो लालच ॾेसि पैसो ॾियोसि ऐं ईअं बि चयोसि त मके मदीने जो वादी तव्हांखे कंदासीं सिर्फ़ु बैत कयो इमाम हुसैन आली मकाम कयो मां बैत
साथ मुझे हटा यदि वो पनीता वो पनीता था पाँच हद को कटे वो पनीता शामिल नहीं हो लिहाजा बात हो जाएगी तो ये सब जो अलग हुआएं तेरा इनका आया अलग जगह करबला के मैदान में पहचाना तो किताबत में तो 22,000 के लश्कर यजीदी सिपाही हेठा 72 जना है यानी 72 में एक ही जेके आहिनि उहे अहद कयो सगोड़ा ऐं कचरा हुया बाक़ी जेकी हा उहे सहाब सगोड़ जी औलाद हिन जेके ख़िदमत लाइ नौकरी चाकरी लाइ घोड़नि जी देखभाली जे लाइ उन्हनि जी औलाद पेश हुई ऐं जॾहिं पाण मके में मदीने पाक में तंग कयो वियो इमाम आली मकाम खे घेरो कयो वियो त कहिड़ी तरह सां तव्हांखे यज़ीद पलीत जी दौलत करणी आहे पाण इनकार जा पोइ हालात उते गुज़रनि करण लॻा यानी जबरन हर कंहिं ते कार करे उन्हनि खां बैत थी वरिती वञे इमाम आली मकाम चयो हिते लिहाज़ा मुंहिंजो सही तरह जो मदीनो ॾिठो आहे ऐं मदीने में मां ख़ून वेंदी जहाँ जहिड़ो झगड़ो फसाद नथो ॾिसणु चाहियां उहो त मदीनो पाक आहे उनजो बुलंद शान आहे मर्तबो आहे जेके फ़रिश्ता बि अदब सां अची दुरूद सलाम पढ़ंदा आहिनि मां उन जॻह ते ख़ून वेंदी नथो चाहियां उतां ई पाण साहबा जी जमात खे इहो चवनि था मां मके पाक थो वञा मके पाक अचनि था मके पाक वारा ॾाढो ख़ुशि थियनि था त नबी साईं जा बचड़ा अचनि था उनजे इस्तक़बाल जे लाइ समूरो मको मजमो गॾु थो थी वञे उहो अर्ज़ु थो करे साईं जेको तव्हांजो हुकुम असांजे अखियुनि ते असांखे तव्हां ऐलानी फरमायो असां यज़ीद जी बैत जोड़े था छॾियूं ऐं तव्हांजे हथ ते असां बैत था कयूं पाण फरमाइनि था त मूंखे यज़ीद पलीत ॾाढो मजबूर कयो आहे मां मके में भी खून में भी नथो ॾिसणु चाहियां मदीने में बि नथो ॾिसणु चाहियां यज़ीद हिकु पलीत आहे ऐं मुसलत ज़ोरीअ काबिज़ जी हुकूमत जे तख़्त ते वेही ऐं नाजाइज़ फ़ैसिला करे रहियो आहे पोइ पाण चंद ॾींहं गुज़रिया पोइ उन्हनि खे कूफे वारनि काग़ज़ लिखिया त साईं असां बि तव्हांजो हिते कूफे वारनि में अचो तव्हांजी असां मदद कंदासीं तव्हांजे हथ ते असां बैत कंदासीं जेकॾहिं तव्हां न ईंदो ख़त लिखियो जंहिंजी जनाब टेलीफोन ते ज़माने में कोन्हे ख़तनि जो रसूल हूंदो हुयो ख़त में लिखियो अलाह जो वास्तो कयो इमाम हुसैन अली मकाम तूं नबी साईं जो बदिलो आहीं असां नेरत सां तुंहिंजे हथ ते बैत कंदासीं ऐं यज़ीद पलीता ज़ालिमा जेकॾहिं तूं न ईंदे त हक़ जे इमाम जे लाइ करोड़े क़यामत में असां अर्ज़ु कंदासीं तुंहिंजे नाले साईं खे त कूफे वारनि बैत करणु चाही पर तव्हां न आया हो एतिरा वास्ता ॾिनो क़ुर पाक में पोइ पाण मजबूर थी पिया हटा केतिरे त पोइ पाचका भरिजी विया एॾा खत आया पोइ सहाबा जी क़याम की जमात खे पाण इहो इरशाद फरमायो मां कूफे जे तरफ़ रवानो थियां थो कूफे वारे जो पैगाम आयो आहे मां कूफे ॾे वञां थो पोइ सहाबा जी जमात इहो अर्ज़ु कयो त साईं कूफे वारे तव्हांजे अमीरुल मोमिनीन मौला जो मुश्किल कुशा शेर ख़ुदा सां वफ़ाई न कई आहे तव्हां सां कहिड़ी वफ़ाई कंदा तव्हां न वञो हिते के चवंदा आहिनि सहाबा जी जमात भॼी वई इमाम हुसैन अली मकाम सां साथ न ॾिनो इमाम अली हुसैन मकाम खे सहाबा जी जमात चयो साईं न वञो ऐं पाण जंग जे लाइ ऐलान बि नथा कनि जंग जे लाइ ऐलान कनि त साहब हलनि पाण जंग में इरादे सां ई नथा वञनि केरु मासूम छह आहिनि महीननि जो अली असगर केरु जंग लाइ वठी ईंदो आहे ॿार बचा केरु जंग लाइ वठी ईंदो आहे केरु बि न वठी ईंदो आहे जंग जे लाइ ईंदो आहे फ़ौज जो सामान ऐं फ़ौज वठी काह करण जे लाइ ईंदो आहे इमाम आली मकाम खे जंग जो कोई तसवुरु कोन हो इहो ग़लति माण्हुनि खे गुमराह कंदा आहिनि माण्हू त सहाबा कुर्सियुनि खे लॻी विया ऐं इमामनि खे छॾे ॾिनो ग़लति अथव सरासर साहबी सभु जा घर बराबरि आहिनि हिकिड़े साहबी सां नाजाइज़ी थी त बराबरि वारो बर्दाश्त न करे सघंदो उनजी तर्क मदीने वारे साईं कई क़ुरान करीमनि जो उन्हनि खे एॾनि सीननि में सुरक्षाद हूंदो हुयो हर हिकु आयत ते उहो पहरेदार ऐं अमलदार हूंदा हुआ त अलगरज मां अर्ज़ु कई वञा त इमाम आली मकाम इमाम हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हु खे हर तरह सां मजबूर
यकदम पाजे सोचा मुस्लिम के अकील के कोफे जे तरफ रवानो कंदा त मुझे को नायब कासिद थी वने ऐं उतां जो हाल अहवाल ॾिस सोचे शकेरिया जेकॾहिं वाकई मूं बयत कंदा तूं मुंहिंजो ख़त लिखो त मां फौरन कोफे जे तरफ रवानो थी धको करे कोई पाण कासिद सां माण्हू हुजनि था कासिद वञे थो मुस्लिम जे अकील जेको समझो सोचा आहे उते वञी घोड़े के सवार थी कर जॾहिं पहुचे थो त मजमे जो तादाद ॿुधायो थो वञे 12,000 खां वधीक कूफे वारनि इमाम हुसैन जे लाइ इमाम मुस्लिम जे अकील जे हथ ते बैत कई आहे पोइ यकदम पाण उते लिखनि था ख़त त साईं हिते तव्हांजा खोड़ सारा आशिक़ ऐं बैत जे लाइ मुंतज़िर आहिनि महिरबानी करे तव्हां मथो छॾे करे कूफे जे तरफ़ अचो पोइ पाण सॼे पुट में ज़मीर सां उतां निकिरनि था तको मदीनो छॾण ॾाढो ॾुखियो हूंदो आहे पर कंहिंजे लाइ छॾियो ॾिसो न सब्र जो केॾो ॿुधायो आहे ऐं सब्र ते ऐं करबला जे मैदान में सिर सजदे में आहे एतिरो सब्र केरु करे थो सघे ऐं इहा क़ुर्बानी फ़क़ति दुनिया वारनि खे ॾसे विया त क़ुरान खां सवाइ चारो कोन्हे निमाज़ खां सवाइ चारो कोन्हे ॾिसो यज़ीद पलीद इमाम आली मकाम इमाम हुसैन पाक के महाज़ल्लाह शहीद करण जे लाइ केॾो मुंतज़िर खून जो प्यासो हो जॾहिं 8 ऐं 9 मुहर्रम हराम जी थी त पाण यज़ीद जे लश्कर में वञी हिकिड़ो ख़ुतबो ॾिनो मुख़्तसर तव्हांखे करे ॿुधायां ख़ुतबे में ॾिनो त ए यज़ीद पलीद जा फौजियो मूंखे सुञाणो मां इमाम हुसैन आली मकाम आया दुनिया जे हींअर तख़्ते ते कोई बि कंहिं नबीअ जी औलाद नाहे मूंखे तव्हां सुञाणो ऐं चवनि था किताब में ईंदो आहे त हू नबी साईं वांगुरु हुनजी सूरत हूंदी पर यज़ीद पलीद जा फौजी जिनखे यज़ीद लालच ॾिनी तोखे फलाणो तोखे फलाणो तोखे फलाणो उन्हनि को ज़मीन घुट में नशे में उन्हनि खे का ख़बर नथी पए त अॻियां नथे मुक़ाबिल कहिड़ी हस्ती आहे यानी हुकूमत जो नशो ई अहिड़ो हूंदो आहे जो काश अॻियां नज़र न ईंदी आहे एॾा आधार थी विया उते हिकिड़ो शख़्स जंहिंखे अलाह ईमान ॾिनो हुन यज़ीद हो उहो यज़ीद जे टोले मां उथी करे इमाम हुसैन जे टोले में शामिल थी वियो उन में शामिल थी करे यज़ीद सां जंग थो करे जंग कंदे कंदे हज़ार यज़ीदनि खे जंग हासिल करे एतिरो शहादत माणी अलगड़ मुख़्तसर करे वञा किसो वॾो आहे त जेॾी महिल ईअं थो चयो त उते 43 जी निमाज़ जो टाइम थी वियो त यकदम यज़ीद जी होॾे जमायत न हुई हेॾे इमाम हुसैन ऐं मुंहिंजे पुट में साद जी जमायत थींदी हुई ऐं जेको हुनजो सिपह सालार हो उहो बि इमाम हुसैन आली मकाम जे पोयां निमाज़ पढ़ंदो नमाज में अतहियात खां पोइ आहे उहो बि इब्राहिम अल्लाह रसूल अल्लाह मुहम्मद अल्लाह आलम आल मोहम्मद कतब करे थो अल्लाह ज़रूर पढ़े थो अजीब या नमाज में कम सुठो आहे करबला जे मैदान में अॼु बि थोरा सारा आहिनि जेके यज़ीद जा हामी आहिनि यज़ीद सां प्यार कनि पर यज़ीद सां प्यार कनि त पंहिंजे औलाद ते यज़ीद जो नालो नथा रखनि ताकी हुनजो दिफ़ा कनि था त हीअ इक़्तिदार जी ऐं जेको आहे मक़सद जी हुकूमत जी जंग हुई नज़रियात जी जंग न हुई माअल्लाह जेको फासिक ऐं फाजिर हिते अर्ज़ु करे वञा यज़ीद जो पुटु मुआविया हो यज़ीद जी हुकूमत 3 साल 6 महीना हली ऐं हुनजो गलीज़ दर्दनाक इबरतनाक निशान वांगुरु मौत जो जंग में मैदान में इंसान उन धोखे सामने में उन जंग में घुराए करे उनखे शहीद करे शहीद न क़त्ल कराए छॾियो ऐं उनखे यकीन कयो हुननि त हुनजी कतर ऐं नालो निशान न रहियो आहे ऐं जेको यज़ीद जो पुटु मुआविया हो उहो छा कयईं तख़्त ते वेही वियो उन चयो मां हिन कुर्सीअ ते न वेहंदुमि 39 ॾींहं उहो कुर्सीअ ते वेठो उन पाण बाक़ाइदे ऐलान कयो जेकी हीअ कुर्सी मुंहिंजे बाबे जबरनि ऐं इमाम आली मकाम इमाम हुसैन हुनजे अहल बैतनि खे प्यासे सां हथ सां शहीद कराए हिन कुर्सी ते जबरनि वेठो आहे मां हिन कुर्सीअ ते न वेहंदुमि यज़ीद जे पुट
जो सरासर इमाम आली मकाम के रूप के रंगाए आए तेरा भी मुसलमान बाज अल्लाह ताला ये कहते हैं यजीद को दिफा करना ये हदीस पाक आए मन तशद्दा तो कौन फर व नहीं वो हमेशा निस्बत रखो क़यामत के दिन को उन साथों ले पाओ जेकर ने मुशाहदत के यहूद नसारा संगे तो बड़े क़यामत में नसाओ करो जे इमाम आली मकाम इमाम हुसैन को याद करो उन्हें जो सारे सलाम लाए जिक्र होता है तो यकीनन असां ईमान आहे इमाम हुसैन आली मकाम सां करो अल्लाह ताला बशे मिलंदो करबला जे मैदान मां सिखण जे लाइ हिकु शख्स इमाम हुसैन आली मकाम के शमूर जे उमर में खंजर जो वार करण चाहे तो पाण फरमायऊं तो मूंखे निमाज़ पढ़ण जी इजाज़त ॾिनी निमाज़ पढ़ण जी इजाज़त सिर सजदे में थी वञे कोई कमी तो पंहिंजो कमु कर मां पंहिंजो कमु करे पाण सिर सजदे में जनता मां अल्लाह क़दीस हुई अल्लाह हाणे कोई सिर मुबारक कर का बुरा थो हिते पाण क़यामत ताईं पैगाम ॾेई रहिया त ॾिसो ईमान निमाज़ बचाइण ऐं पढ़ी तव्हांखे ॾेखारियां थो त हिन निमाज़ जे लाइ मां क़ुर्बानी थो ॾियां वरी सिर सजदे खां गुज़ार थी रहियो आहे नेज़े ते थो अचे सिर मुबारक नेज़े ते अचे थो त तिलावत जारी थी वञे क़ुरान जी वरी इहो दस ॾेई आहे त क़ुरान सचो अथव क़ुरान हक़ अथव क़ुरान जे सदके में अल्लाह सां यादि थी घुरो मां हिन क़ुरान जे करे क़ुर्बान ॾेई थो वञां अॼु मुसलमान वटि इहे ॿई शयूं कोन थियूं लॻनि न निमाज़ लॻे न क़ुरान जी तिलावत न क़ुरान ते अमल पिया आहे त अल्लाह ताला करबला जे मैदान में तव्हां असांखे इहो सबक़ मिले थो त हिन टिनि शयुनि जो दामन वठंदो हक़ीक़ी हुसैनी तव्हां आहियो हिते माज़रत सां मां अर्ज़ु कंदुसि दीन शरीयत असांखे इजाज़त नथो ॾे खंजर हणो पंहिंजे पाण खे पिटण कुटण जी हाणे कारो कपिड़ो पाण कारे कपिड़े खे हदीस में ईंदो आहे त इहो फिरोज़न जो लिबास हुयो जहन्नम जो लिबास आहे इन खां गुरेज़ कयो वञे इन जे करे उन्हनि सां तशबीहात थींदी आहे बाक़ी जाइज़ा आम ॾींहंनि में पाए सघे थो उन एतिराम खे ॾिसो न्याण जी बेहुरमती ते ॾहीं जे ॾींहुं जेकी अज़ीम क़ुर्बानी ॾेई वई उन जे मुतज़ादिल फ़ैसिला थियनि था पुछण पुछण इहो किथे आहे इमाम जाफ़र सादिक़ इमाम सैयद आबिदीन मां को बीमारी जी हालत में करबला खां बाद में ज़िंदा हुयो 21 साल ज़िंदा हुयो हर महीने मोहर हर साल मोहर ईंदो हुयो उन खां का रिवायत न आहे जो बिटको कयो हुजे सदको कयो हुजे कारा कपिड़ा पाता हुजनि इहे सभु कंहिं कमु कया दुर्ग वजरायो कारा कपिड़ा इहो भोग सॼो यज़ीद करायो कॾहिं त इमाम हुसैन आली मकान खे क़त्ल कराए चंद पंहिंजूं घरवारियूं सींगारे करे चई रोयो बिटको कारा कपिड़ा पायोसि इन ज़माने में कारो कपिड़ो पाण सोभ जी अलामत हूंदी कारो कपिड़ो कराए बाण मारायो आहे जॾहिं ज़्यादा मुलायो सुंदर मारायो आहे नुमान जी तस्वीर पढ़ण जो मतिलबु बाण मारायो आहे हाणे क़यामत ताईं जेको लालचू रसूल बचा कादरी कम करे पियो ऐं ढोल जे करे बजराई जो यज़ीद कटे इमाम हुसैन आली मकाम हाराए इहे सभु कम उतां खां शुरू जारी थी विया पोइ अल्लाह ताला तव्हां असांखे सम्झ अता फरमाए पुछण पुछण सां जेका इमाम हुसैन आली मकाम राज़ी थियंदा आहिनि त असांजा मुस्लिम करीम फरमाईंदा त असां पाण खे तलवार हणाए छॾियूं पर यकीन इहो असांजो तरीक़ो न आहे इस्लाम जो तरीक़ो न आहे पाण खे फटण गिरेबान पालण पूरो पाका करणु वरी पेटनि जा खाता कढी उन्हनि खे तीर हया वरी सरियाम ॾेखारिया वञनि इहो त अंग्रेज़ कंदो आहे असांजे नबी साईं जे लाइ दुश्मन पोइ असां में अंग्रेज़ में फ़र्क़ु कहिड़ो वञे त इहे ताबूत बिना लाश जे कढणु इहो सरासर इस्लाम जो ख़िलाफ़ आहे अल्लाह ताला खां दुआ इमाम हुसैन आली मकाम जी जेको मिशन आहे क़ुरान ऐं निमाज़ उन्हनि खे ॾहीं जे ॾींहुं क़ुरान पाक जा तर्जुमा करे पढ़ियो उनजो रूह ख़ुशि थींदो तव्हां असांजे लाइ क़यामत जे ॾींहुं